नओं देरो में ॻोठाणनि पुराणी ऐं ज़बून हाल बिल्डिंग मथां ज़बरदस्ती कमरा ठाहिण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। कोट कोरेजा जे रहवासिन मोहम्मद हसन कोरेजो, मुनीर अहमद ऐं हाफ़िज़ अताउल्ला कोरेजो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नओं देरो प्रेस क्लब आॾो धरणो हयो। उन मौक़े ते ॻोठाणनि सहाफ़ियन आॾो दाहींदे चयो त 15 मार्च ते ठेकेदार सुहेल जूणे जो स्कूल जे पुराणी ऐं ज़बून बिल्डिंग मथां ज़बरदस्ती 2 कमरा ठाहे रहियो हो, जंहिं ते हुननि ॻोठाणनि एतिराज़ वारियो आहे, जंहिं बाद ठेकेदार पीरसन मोहम्मद हसन कोरेजो ते तशद्दुद कयो। ॻोठाणनि चयो त अदालत में दरख़्वास्त ॾियण खां पोइ जज ठेकेदार खे छंड पटे चयो त जेसीं ताईं ॻोठाणा मुतमइन न थियनि तेसीं ताईं कमु न कयो वञे, पर उन बावजूदि हाणे ठेकेदार सुहेल जूणे जो कमरनि जो कमु ॿीहर शुरू कराए छॾियो आहे। हुननि डीसी लाड़काणे, एसी इंजीनियर वर्क्स एंड एजुकेशन ऐं डायरेक्टर प्राइमरी खां मुतालबो कयो त ठीको ख़तमु कयो वञे ऐं हेड मिस्ट्रेस ऐं नाइब उस्ताद शकूर कोरेजो जे ग़लति हरकतुनि जो नोटिस वठी खेनि बदिली कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।